रहियो आ उन नमाज जो मज़ो ई कोटियो वठी रहियो आ। छाजे करे नमाज़ी त 40 सालन खां हुयो, अज छाजे करे नमाज जो अंदाज मटजी वयो आ। अखिड़न मां मींह बस नथो करे, बीठो मुसल्ले ते आ, दिल यार जे दरबार में पहुती पई आ। केड़ो अमल थियो जो ॿियो त कुछ कोन थियो। मदीने वारे मीर जे हिक दीवानीअ जो हिकड़ो जुमलो ॿुधई त दिल जो माहौल ई रब बदले छॾियो आ। हा दोस्त, एक अल्लाह जे सालिह बानरीअ जो रुगी जुमलड़ो ॿुधई त दिल जो माहौल ई बदलजी वयो आ। मुंहिंजा दोस्त त जवाब ॾे, जेकॾहिं मदीने वारे मीर जे हिक हदीस ॾे गहराईअ सां ॾिसी त तुंहिंजे ज़िंदगी जी तक़दीर बदलबी या कान बदलबी। जवाब ॾे मुसलमान। मां अर्ज़ पे कयो, न्याणी त हली वई, फ़कीर नमाज़ पढ़ी बस कई, रोंदो वरी वञी दर ते बीठो। हाणे अॻिते कीअं वञे, जो त ज़िंदगीअ में अहिड़ो मंज़र ॾिठई कोन। वरी दरवाज़ो खड़काईंदो आ, न्याणी पुछंदी आ केर? अम्मा मुसाफ़िर। फ़कीर मानी खपई? न अम्मा। फ़कीर पाणी खपई अञा? न अम्मा। छा पैसा खपनी? अम्मा न। छा खपई? चवे थो ओ अम्मा, तोखे कसम आहे पंहिंजे जी जल अमड़ जे थन जो, खुदा जे वास्ते उन दुकान जो नालो ॿुधा जितां इहो वखर तो ख़रीद कयो आ। उन दुकान जो नालो ॿुधा जितां इहो तो वखर ख़रीद कयो आ। जो इशारो थी ॾी त खूह जो पाणी छुलका ॾींदो मथे हलंदो थो अचे। न्याणीअ निहारे चयो, ऐं अल्लाह जा बाना, अगर जीजल अम्मा जो कसम न ॾी हा, राज खे कोन खोलिया हा। अॼु राज खे खोलायो अथई त ॿुध, महबूबन करीमन जी हदीस पाक ॿुधम। आलिम सगोरे हदीस बयान पे कए त मदीने जे मीर फरमायो, औलन नास बी यौमल क़ियामत अक्सरुहुम अलैहि सलात। कयामत जे ॾिहाड़े जेको दुनिया में मां मुस्तफ़ा ते घणो दुरूद पढ़ंदो हूंदो, जेतिरो दुरूद पढ़ंदो हूंदो, कयामत में एतिरो मां मुस्तफ़ा जे वेझड़ो हूंदो। ऐं अल्लाह जा बाना बस ॿुधण जी देर हुई। उन रात खां दिल में तड़प पैदा थी त महबूब कब कयामत में वेझो उन्हनि जे थींदो जेके दुरूद पढ़ंदा। वुज़ू करे सुम्हण खां पहिरीं दुरूद पढ़ियुमि 5 दफ़ा, दिल चयो त न अञा महबूब जे वेझो थी। 10 दफ़ा पढ़ियुमि, दिल चयो त न अञा वेझो थी। जीअं पढ़ंदी वञा ईअं महसूस पियो थिए त मदीने हलंदी थी वञा, पढ़ंदी थी वञा, मदीने हलंदी थी वञा, वेंदी थी वञा। ता त पढ़ंदे पढ़ंदे अख सां लगी महबूब मुस्तफ़ा दीदार करायो। ओ अल्लाह जी बानी, तू त कयामत में थी चवी, पर मां मुस्तफ़ा ते जेको इए प्यार सां दुरूद पढ़ंदो आ, मां मुस्तफ़ा उनके ख्वाब में दीदार कराईंदो हां। अल्लाह जा बाना ओ ॾींहुं अॼो को ॾींहुं पढ़ी सुम्हंदी हां, महबूबन जो दर्शन थींदो आ। हाणे त अल्लाह एॾी मेहरबानी कई आ, हुज़ूर जे दीदार जे सदके एतिरो कुर्ब थी वयो आ, ज़ुबान मां कढंदी वेंदी हां, रब पूरी कंदो वेंदो आ। कहिड़ो बि दुनिया जो कम हूंदो आ, दुरूद पढ़ी दम मां कंदी हां, उन अमल खे पूरो मुंहिंजो करीम रब करे छॾींदो आ। न ॿियो को इहो वखर आ, न ॿियो को दुकान आ, वखर दुरूद जो आ, दुकान मदीने वारे मीर जी दरबार आ। हाणे दुरूद दिल खोले पढ़ंदव या न? जे पढ़ंदो तो आवाज़ बुलंद पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन। हाणे तकरीर शुरू कया, कोन ॻाल्हायव? हाणे तकरीर शुरू कया, थकिजी त न पिया आहियो न?
ए फ़कीर मज़हर महीने खां मुझे फ़ोन ते मुझे ख्याल में घणी फ़ोनियूं हिन फ़कीर मज़हर जूं साईं ईंदो या कोन ईंदो मुझो वाइदो घटि कंदो हाँ करण खां पोइ गुसाईंदो कोन हाँ वठ वठां फ़कीर हिन वीचारे महिनत कई आहे असां पहुता आहियूं हाणे जे ॿुधण जे लाइ तयारु हो त हाणे मां छो त शादीअ जो मौक़ो आहे मां शादीअ ते ॻाल्हाईंदुमि त मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम शादी कीअं कंदा आहिनि घणो कुछ ॿुधाइण ते दिलि थी चवे जे तव्हांजे ॿुधण जो मूड आहे त ठीकु आहे न त देरि लहण में मूंखे कतन कोन थींदी नात ख़ान बहितरीन वेठा आहिनि मूड आहे ॿुधण जो माशा अल्लाह एज़ो किथां फ़कीर है मोहम्मद भुट्टो ए काथे रहियो प्यारो अलाए किथां किथां खां ए जमाली अयाज़ अलाए छा फ़कीर जो नालो ए किथां खां मखदूम बिलावल खां गाॾियूं कहे आया आहिनि ही मुंहिंजे लाइ न आया आहिनि हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान ॿुधण जे लाइ आया आहिनि अल्लाह जो पाक क़ुरान करीम ॿुधण जे लाइ आया आहिनि जी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त अॼु महफ़िल आहे शादीअ जी महफ़िल छाजी आहे शादीअ जी शादी छाखे चइबो आहे चो निकाह खे ॻाल्हाईंदा चो शादी छाखे चइबो आहे वरी ॿुधायो शादी छाखे चइबो आहे निकाह खे निकाह सुन्नत कंहिंजी आहे ॾाढियां ॻाल्हायो पक्की ॻाल्हि आहे न निकाह सुन्नत आहे मुंहिंजे मदीने वारे घोट जी निकाह सुन्नत आहे मदीने वारे साईं जी यानी निकाह आहे सुन्नत सुन्नत ते अमल करणो आहे इबादत छा सुन्नत खे अमल करणो आहे वरी चो सुन्नत ते अमल करणु आहे इबादत नमाज भी इबादत रोज़ो भी इबादत हज भी इबादत मुझे मुस्तफ़ा जी सुन्नत भी चो चो सुन्नत भी वरी जुमलो मोटाया थो निकाह आहे सुन्नत अन निकाह मिन सुन्नती निकाह आहे मुझे महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं सुन्नत ते अमल करणो आहे इबादत पो खुदा जे वास्ते मूंखे जवाब ॾे त इबादत दुल्ह जे ताप ते ऐं लाॾनि सां कबी आहे या इबादत अल्लाह जे क़ुरान सां कबी आहे सच त चओ सच चओ खामोश न वेहो सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से मुझे जानी सच चो याद रखी छद हे जेके न हथड़ो खणी तो चवी त इबादत रब जे कुरान सां थींदी आहे रब जो कुरान ॿुध हे तुंहिंजो हथड़ो खणण क़यामत में तुंहिंजे लाइ वॾे कम वारो साबित थींदो हाणे कुरान पढ़ा जवाब ॾियो कुरान पढ़ा अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून अल्लाह जे ज़ात फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहिड़ो ॾिहाड़ो जवाब ॾियो कहिड़ो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो आवाज़ करे चओ कहिड़ो ॾिहाड़ो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो तो त क़यामत जे ॾींहं खे मज़ाक सम्झो आहे मुस्लमान तो त क़यामत खे हिकिड़ो जुमिलो सम्झो आहे अल्लाह जे क़ुरान करीम खां पुछ क़यामत छाखे चइबो आहे इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा